मारवी अवान साहिबा, I'm glad to have you. टंडो मस्ती में, हाला में, लाड़काना में किथे ॾिसो त प्रिया कुमारी जो केस आहे, किथे उजाला जो केस आहे, किथे खालदा चांडियो, किथे शादन जतोई ॻोठ में जेको आहे सो ॿिनि न्याणियुनि खे क़तल कयो वियो। सिंध में जेको पाण चऊं था त असां हिकिड़ी प्रोग्रेसिव सूबे जी पोज़ीशनिंग रखूं था, छा पाण रिग्रेसिवनेस जी तरफ़ वञी रहिया आहियूं? प्लीज़ लेट्स टॉक अबाउट इट। थैंक यू सो मच अबीर, मूंखे पंहिंजे प्रोग्राम में शामिल करण जे लाइ। ऐं तमामु इन प्रोग्राम खे मां तमामु अहम प्रोग्राम सम्झां थी, छो जो बैक टू बैक जीअं केसिस असांजे साम्हूं अचनि पिया नियाणियुनि सां, औरतुनि सां जेके ज़ुल्म थियनि पिया, उन सभिनी ज़ुल्मनि जी, उन्हनि सभिनी केसिस जी अगरि असां नेचर खे थोरो गौर कयूं त इहो को नयो ज़ुल्म न थियो आहे। इहे सभु शयूं हमेशह खां असांजी औरतूं नियाणियूं बर्दाश्त कंदे ईंदियूं थियूं वञनि। हाणे उन वक़्त में अची असां बीठा आहियूं जेको डिजिटल दौरु आहे, जंहिंमें वीडियोस साम्हूं थियूं अची वञनि, जंहिंमें माण्हू क्विकली ॿुधाइनि था उन ॻोठनि मां, उन शहरनि मां, उन जॻहियुनि तां, मीडिया उते पहुचे थी। सो डिफरेंस इज़ दैट एंड ऑल्सो हिकिड़ी फ्रस्ट्रेशन असां ॾिसूं था कि औरतुनि जे ख़िलाफ़ घटिजण जे बजाए वधंदी थी वञे। असां ॾिसूं था कि जेकी ब्रुटैलिटी आहे, जंहिं तरीक़े सां औरतुनि जे मथां ज़ुल्म थो कयो वञे, उहो अञा वधीक इंटेंस थींदो असांखे नज़र अचे थो, जेकी तमामु घणी ॾुख जहिड़ी ॻाल्हि बि आहे। जेके बि अञा केसिस असां ॾिसूं पिया, उन सभिनी जे अंदरि जेकी औरतूं आहिनि, नियाणियूं आहिनि, उहे सिर्फ़ु ॻोठनि मां न बल्कि शहरनि मां बि तालुक़ रखनि थियूं। ऐं शहरनि खे इहो सम्झो वेंदो आहे कि तमामु घणी एजुकेशन आहे, माण्हू पढ़ियल लिखियल आहिनि, उहे इन शयुनि खे सम्झनि था, वुमेन राइट्स खे। ऐं जॾहिं बि अबीर असां किथे बि ॻाल्हाईंदा आहियूं औरत जे हक़ जे बारे में, असांखे इहो चई चुप करायो वेंदो आहे कि तव्हां एतिरा प्रिविलेज आहियो, तव्हांखे एतिरो सभु कुझु मिलियल आहे, तव्हां हिते वेठा आहियो त दैट मीन्स कि हर औरत आज़ादु आहे ऐं हर औरत इन ज़ुल्म खां बचियल आहे। नो, वी नीड टू अंडरस्टैंड दैट कि हर ॻोठ जूं, हर घर जूं, हर इलाइक़े जूं, हर जॻह जूं पंहिंजियूं स्टोरीज़ ऐं औरत जूं पंहिंजियूं स्ट्रगल्स आहिनि। ऐं असां उनखे डिनाए नथा करे सघूं अगरि चंद औरतूं इन्हनि बैरियर्स खे तोड़े करे फोर्सिस में वयूं आहिनि, जहाज़ उॾाइनि पियूं, मीडिया में मौजूदु आहिनि, एक्टिविस्ट आहिनि, औरतुनि जे हक़नि लाइ आवाज़ थियूं खणनि, उहे बि तमामु घणे चैलेंजिस खां पोइ हिते पहुतियूं आहिनि। ऐं ईअं चवण कि इहे ज़ुल्म जेके औरतुनि सां थियनि था, इनखे डिनाए करणु, निग्लेक्ट करणु, असां अॻियां इन मुआशरे खे वधीक पुश था कयूं कि इहे केसिस सदाईं थींदा रहनि, इहे घटि न थींदा अगरि असां सभिनी खां पहिरीं त रियलिटी खे रियलाइज़ न कंदासीं। तव्हां पाण बि चयो कि औरत मार्च ऐं डिफरेंट जेके औरतुनि जे हक़नि जे हवाले सां रैलियूं निकिरनि थियूं, मूवमेंट्स थियनि थियूं सॼी दुनिया में, उन्हनि खे तमामु घणो नेगेटिव तरीक़े सां ॾिठो थो वञे, प्रोपोगेंडास बि अक्सर कया था वञनि, ऐं अक्सर जेके ॾाढा जेन्युइन स्लोगन्स आहिनि, वी आर स्टिल हियर स्टैंडिंग इन 2026, जिते नियाणी खे खाधे जे करे अञा भी मारियो थो वञे। लेकिन असांजो मुआशरो इहो ॿुधण लाइ तयारु न आहे। असांजो मुआशरो अञा बि उन पैट्रियार्टिकल, उन मिसोजिनिस्ट, उन सोच जे अंदरि मौजूदु आहे जेको औरतुनि खे नथी उहा स्पेस ॾे, उन्हनि खे जीअण जो हक़ न पई ॾे। असां हींअर रिसेंटली वैफ सां गॾु सभु ह्यूमन राइट एक्टिविस्ट, वुमेन राइट एक्टिविस्ट, पॉलिटिशियन सभु विया हुआसीं ख़ैरपुर, खालदा चांडियो। बिल्कुलु। त उन में बि अबीर वी फेल्ट इट, जॾहिं उनजे फैमिली सां, उनजे क़रीबी माण्हुनि सां जॾहिं ॻाल्हि ॿोल कईसीं ऐं उन्हनि सां वेठासीं, त जेको तासुर अचे पियो उहो इहो ई अचे पियो। आई विल नॉट रिपीट देयर वर्ड्स बिकॉज दे आर सो हार्श, बट स्टिल जंहिं नियाणी सां सॼे ॻोठ जे साम्हूं जिरगनि जे नतीजनि में उन जो राइट टू लाइफ वठी छॾियो, उन जे राइट टू चॉइस खे एक्सरसाइज करण जी वजह सां उन जी ज़िंदगी बेदर्दी सां एतिरे तमाशे सां ख़तमु कई वई। अञा बि अॼु बि चयो थो वञे कि उहे इंडिविजुअल्स ग़लति हुया जिन्हनि पंहिंजे राइट टू चॉइस, जेको आईन पाकिस्तान उन्हनि खे ॾिए थो, जेको हुननि जो कानूनी हक़ आहे, उन खे प्रैक्टिस करण जी वजह सां इन्हनि सां इहो थियो आहे। सो ऑल द टाइम इन एवरी केसिस जॾहिं असां ॾिसंदा आहियूं
people have the justifications जॾहिं असां ॾिसंदा आहियूं कि इन तौर जेके भी घणो करे गैरत सो कॉल्ड गैरत छो जो जी। इहो तमामु Honor घणो कयूं। ज़रूरी आहे कि असां क़त्ल खे क़त्ल चऊं बिल्कुलु। इहे गैरत जे नाले ते ऐं इन्हनि शयुनि ते these are their mindsets and practices Segmentations हैं, जी। we should not call it we are just trying to say कि जॾहिं औरतुनि खे बेदर्दी सां इन so called रीज़न्स जे करे क़त्ल थो कयो वञे त उहे कल्प्रिट्स उहे माण्हू सेलिब्रेट था कनि उनखे कि हुननि खां वॾी गैरत वॾो नक वॾी का पग जी। उन ॻोठ जी बचाई आहे